अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊं आहियां दानिश कुश्क। अॼु असांजे दादू इशू जे स्टूडियो में हिकु पुलिस जे ज़ुल्म जी सतायल हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे केतिरो उन्हनि खे पुलिस जेको आहे सो सतायो आहे। को मुंदर थाणे जो वॾो मुंशी आहे, उन ख़िलाफ़ शिकायत खणी असांजे दादू इशू जे स्टूडियो में पहुती आहे। फ़क़ीर आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। मूंखे सजनी सॾींदा आहिनि, सज नाले सां मशहूरु आहियां। ब्लैकमेल पियो करे, मूंखे मारे थो, कुटे थो, जिस्मानी तौर ते बि मूंखे अज़ियतूं ॾिए थो, ज़हनी तौर ते बि मूंखे अज़ियतूं थो ॾिए। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो मूंखे ब्लैकमेल थो करे, मूंखे मारे थो। मां जॾहिं दादू अचां थी त हू मूंखे हिरासां थो करे, त दादू मिनाज छा नालो आहे? मूंखे क़त्ल जूं धमकियूं बि ॾिनियूं अथसि, काफ़ी चकर आहे। मूंखे जेको आहे मारियो अथसि, कुटियो अथसि। अॼु आख़िर आउं तंग थी ऐं हिते आई आहियां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेको आहे अपील थी कयां SSP खे त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं अहिड़नि ज़ालिम माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेका कार्रवाई कई वञे, क़ानूनी कार्रवाई। छा नालो आहे हुनजो ऐं हुन किथे मुक़ररु आहे? सदरुद्दीन सूमरो नालो अथसि, हाणे शायदि वॾो मुंशी आहे मोंदर थाणे ते। कहिड़ो मुतालबो था कयो? मुतालबो इहो ई आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। सिर्फ़ु मूंखे ई सज़ा छो थी ॾिनी वञे, मूंखे ई छो थो मारियो कुटियो वञे? छा ॾोह सिर्फ़ु मुंहिंजो ई आहे? ऐं फ़क़ीर आहियां त बसि मां इंसान न आहियां? मुंहिंजे सीने में दिलि न आहे? अपील दाख़िल कराईंदा आहियूं छा त पोइ वरी उते इहो ई चयो वेंदो आहे त बाबा ही ग़लति माण्हू आहिनि, ख़ासि करे असांजे नाले ते ही जेको आहे इशू था कनि, ब्लैकमेल था कनि हेॾा होॾा। माना असांखे जेकॾहिं केरु मारे इंसानियत दंग रहिजी थी वञे। ऐं जेकॾहिं असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ था उथारियूं त पोइ उते वरी असांखे चयो थो वञे त तव्हां ब्लैकमेल था कयो। छो? मुंहिंजो इंसाफ़ ॾियारियो वञे। अॼु तव्हां इन फ़क़ीर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त मुंदर थाणे जो वॾो मुंशी आहे सदरुद्दीन, जेको हिन ते बिना जवाज़ तशदुद करे थो। पर जॾहिं फ़क़ीर जो चवणु आहे त मां दादू में अचां पियो त हिते मूंखे हिरासा कयो पियो वञे ऐं तशदुद जो निशानो बणायो पियो वञे ऐं हुनखे जी का बि दाद फ़रियाद न पियो थिए। हुन SSP दादू ऐं ॿियनि वसवारनि खां इहो मुतालबो कयो आहे त तशदुद कंदड़ पुलिस एहलकार ख़िलाफ़ु कार्रवाई करे संदसि इंसाफ़ कयो वञे।